अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा तरक्तु बअदी फितनतन अज़र्र अला रिजालि मिनन निसा। महतरम सामिन इकराम, फितने जी मौजू मता ॻाल्हि हली रही हुई। आख़िरी ज़माने में कई तरह जा फितना रोनमा थींदा, मींहं जी फुणन वार जी फितना अचींदा, कई तरह तरह जा फितना अचींदा। उन फितने में हिकिड़ो फितनो औरत जो फितनो है। इन हदीस में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम औरत के माड़ुए न करे वॾो नुक़सान वारो ख़तरनाक फितनो चयईं। बे मज़हब वारा त औरत के शर जी जड़ चयो, यानी बुराई जी जड़, लेकिन इस्लाम औरत के बई जगह ते वॾो मक़ाम अने मर्तबे सां नवाज़े। फरमाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अद्दुनिया मताउन व खैरु मताइहा अलमरअतु सालिहा। जो औरत दुनिया जो बेहतरीन सामान है, लेकिन बई तरफ़ा ही औरत फितनों पर थी सकी थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मा तरक्तु बअदी फितनतन अज़र्र अला रिजालि मिनन निसा। जे आऊं माड़ुए न करे औरत न वॾो को फितनो न छॾियो, यानी वॾे में वॾो फितनो माड़ुए न करे औरत जो फितनो है, ख़तरनाक है, नुक़सान वारो पण है। बई हिकिड़ी जगह ते आयो फरमान इन दुनिया हुलवतुन ख़ज़िरतुन व इन्नल्लाह मुस्तख़लिफ़ुकुम फ़ीहा फ़यंज़ुरु कैफ़ तअमलून फ़त्तक़ुद दुनिया वत्तक़ुन निसा फ़इन्न अव्वल फ़ितनति बनी इसराईल कानत फ़िन्निसा। जी दुनिया सॼी शब्ज़ो शादाब है। दुनिया मिठी अने हरियाली वारी है ने मिठी अने हरियाली वो अड़ियूं चीज़ूं आहिनि जो इंसान के पिंड की तरफ मैल कयूं थी। इंसान इन बिनी चीज़ें के पसंद करे तो अड़ी तरह से दुनिया की ज़ेबो ज़ीनत पर इंसान के पंहिंजी तरफ मैल करे छॾे थी। अने इंसान जल्दी इन जे फंदे में अची वञे तो, जल्दी इन जे आटे में अची वञे तो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरा चएं फ़त्तक़ु दुनिया जे आई दुनिया ना बचो, वत्तक़ुन निसा अने औरतें ना पण बचो। फ़इन्न अव्वल फ़ितनति बनी इसराईल कानत फ़िन्निसा। जे बनी इसराइल में जो पहलो फितनो रोनमा थियो वो, बनी इसराइल में जो पहलो फितनो उबो थियो वो औरतें जे बारे में। इतला करे चे मां चे तो अन्निसाउ हबाइलु शैतान, जो औरत शैतान जी जाल है, औरत शैतान जो फासलो है, औरत शैतान जो मेन हथियार है। माण्हुनि के गुमराह करे लगे शैतान औरत के रवानो करे तो, जिन औरत उन औरत के ज़रिए कई वड़ा वड़ा नेक आबिद तकवा गुज़ार बाना अल्लाह जा पर फिसली वञे था। ये औरत वॾो फितनो है। औरत जे फितने थियण जो हूँ तो कई शक्लूं थी सघे थियूं। पहली शक्ल ई है, या औरत जो फितनो है हिकिड़ी इन तरीक़े है, जेकड़ी औरत पंहिंजे घर में ज़ेबो ज़ीनत करे बग़ैर पर्दे जे बनी सवरी करे बाहर निकरे, चाहे वो बाज़ार जो रस्तो हुजे, चाहे वो रोड या सड़क हुजे, घर ना बाहर निकरे औरत बग़ैर पर्दे जे, वरी मथा करे ज़ेवरात दागीना आहिनि या बनी सवरी करे ठही करे निकरे, ये औरत फितनो है वड़ो। जॾहिं औरत बग़ैर पर्दे जी बनी सवरी करे बाहर निकरे थी तो माण्हू उनके घूरे घूरे करें था, माण्हू उनके अखियूं फाड़े ॾियनि था, अने शैतान उन जे ज़रिए माण्हू के फितने में मुब्तला करणु चाहे तो। अने पोइ माण्हू के उन औरत जी तरफ़ शैतान शहवत जी नज़रे से निराए मथे मजबूर करे छॾे थो। ये फितनो रोके ला करे सब का पहले तो औरत के खपे तो औरत बग़ैर पर्दे जी न निकरे। अगर बनणो है, संवरणो है, हुस्नो जमाल वताणो है तो पंहिंजे घर में इन ॻाल्हि जो हक़दार पंहिंजो शौहर अनुसरण करे। वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रुजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला।
औरतें के बग़ैर पर्दे ॿाहिरि निकिरण मनाई कयूं इला ई जे सख़्त ज़रूरत हुजे अगर ज़रूरत आहे तो औरत पर्दो करे ॿाहिरि निकिरी सके थी। ज़ेब ज़ीनत जो ॿारहं सड़कें मथे रोडे मथे मुज़ाहरो न करे। ॿियो जेको औरत जो फितनो आहे उहो इहा जो औरत फज़ूल ख़र्च वे थी। पिंड जे शौहर जो जेतिरो पगार अचे थो पिंड जे धणी जो जेतिरो पगार अचे थो उन मथे शुक्र अदा न कंदे उन मथे गुज़ारो न कंदे तानो तशनी करे घर जो राशन पूरो नथो थिए घर जो ही पूरो नथो थिए या तरह तरह जूं मांगणियूं करे तरह तरह जूं ख़्वाहिशात रखे पिंड जूं फलाणो दागिनो खपे थो फलाणो खाधे जो खपे थो फलां चीज़ खपे थी जेतिरो मिले पियो उन मथे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र न अदा करे रोज़ कारियारा घर में थिए इन जे ज़रिए पिंड जे धणी मथे पिंड जे शौहर मथे शौहर के हराम कमाई करे मथे मजबूर करे छॾे ई फज़ूल ख़र्ची वारो औरत हिकिड़ो फितनो आहे। सलफ़ सालिहीन जे औरतूं पिंड जे शौहरनि खे पिंड जे धणीअ खे जब तिजारत मथे रवाना थींदा हुआ जब कमाए लाइ रवाना थींदा त पंहिंजे शौहरनि खे नसीहतूं कंदी हुई या असांजे मामले में अल्लाह तबारक व तआला सां डरजो अल्लाह असांजे मामले में अल्लाह जो डर रखजा असांखे हराम कमाई हरगिज़ न खाराइजा। हिन दुनिया में बुख प्यास तकलीफ़ असां बर्दाश्त करे लेंदासीं लेकिन आख़िरत में जहन्नम जी आग जी तकलीफ़ असां बर्दाश्त नहीं। उन ज़माने जो औरतूं नेरियो चवनि थियूं दुनिया जी बुख प्यास दुनिया जी तकालीफ़ूं दुनिया जी परेशानियूं दुनिया जी मुसीबतूं दुनिया जूं मुश्किलूं असां वटां बर्दाश्त थी वञूं लेकिन ऐं असांजा सरदा ताज असां वटां आख़िरत जो जहन्नम जो आग जो अज़ाब असां वटां बर्दाश्त नहीं थी। हराम कमाई असांखे न खाराइजा असांजे मामले में अल्लाह जो डर रखजा पंहिंजे दिल में। अॼु ख़ुदि औरतूं पंहिंजे शौहरनि खे हराम कमाई मथे मजबूर कयूं थियूं जेतिरो मिले उन मथे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयो खपे। मोहतरम सामिन इकराम ए कुछ फितना शक्लूं भी औरत जे फितने थींदियूं इन सिवा पण कई शक्लूं थी सघनि थियूं कई तरीक़ा थी सघे था जिन तरीक़े मथे औरत फितनो वेठी रब करीम चवंदो अल्लाह तबारक व तआला इन फितने जे दौर में पाण तमाम फितने ना महफूज़ रखे तमाम आफ़त ना बलाए ना महफूज़ रखे। रब करीम जैसी ज़िंदगी हयात के रब करीम ला इलाहा इल्लल्लाह मत ले दीन इस्लाम मत ले रब करीम जर ख़ात्म कई तो ख़ात्म बिल खैर कई ईमान मत कई व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।